लूका अध्याय 6 सबत जो प्रभु। हिक दफ़े सबत जे ॾींहं ते यीशु ऐं संदसि जा चेला कणक जे खेत मां लंघे रहिया हुआ। उते चेला फलियुनि खे तोड़े करे पंहिंजे हथनि सां मेटे मेटे करे खाइण लॻा। तॾहिं कुझु फरीसी हुन जे चेलनि खां पुछण लॻा, तव्हां उहो कमु छो था कयो जेको सबत जे ॾींहं ते करणु सही कोन्हे? यीशुअ फरीसियुनि खे चयईं, छा तव्हां इहो न पढ़ियो आहे कि जॾहिं दाऊद ऐं संदसि जे साथियुनि खे बुख लॻी त दाऊद छा कयो हो? उन कीअं परमेश्वर जे तंबूअ में वञी उहे पवित्र रोटियूं खाधई जेके मूसा जे नियम जे मुताबिक़ याजकनि खां सवाइ कंहिंजे लाइ बि खाइण सही न हुयूं, ऐं पंहिंजे साथियुनि खे बि ॾिनई। सो इन करे यीशुअ उन्हनि खे चयो, माण्हूअ जो पुटु सबत जे ॾींहं जो बि प्रभु आहे। सुकल हथ वारे माण्हूअ खे ठीकु करणु। हिकु दफ़े कंहिं ॿिए सबत जे ॾींहं ते यीशु प्रार्थना घर में वञी सिख्या ॾेई रहियो हो। उन प्रार्थना घर में हिकु माण्हू हो जंहिंजो साॼो हथु लकवे सां सुकल हो। धर्मशास्त्री ऐं फरीसी इन मौक़े जी ताक में हुआ कि कीअं यीशुअ जे मथां इल्ज़ाम हणनि। इन करे उहे हुन खे ॾिसनि पिया कि उहे कंहिं माण्हूअ खे सबत जे ॾींहं ते ठीकु करे थो या न। पर यीशुअ खे उन्हनि जे वीचारनि जे बारे में ख़बर हुई। यीशुअ उन माण्हूअ खे जंहिंजो हथु लकवे सां सुकल हो चयईंसि, उथ ऐं विच में अची बीह। उहो उथियो ऐं विच में अची बीठो। यीशुअ उन्हनि खे चयो, मूंखे ॿुधायो, सबत जे ॾींहं ते छा करणु सही आहे, भलो करणु या बुरो, कंहिंजी जान खे बचाइणु या मारणु? यीशुअ चौधारी सभिनीनि खे ॾिठईं ऐं उन माण्हूअ खे चयईं, पंहिंजो हथु अॻियां वधाए। जॾहिं उन ईअं ई कयो त संदसि जो हथु ठीकु थी वियो। पर धर्मशास्त्री ऐं फरीसी गुस्से में अची विया ऐं पाण में सलाह मशवरो करण लॻा कि असां यीशुअ सां छा कयूं। 12 प्रेरितनि खे चूंडणु। उन्हनि ॾींहंनि में ई यीशु हिकु पहाड़ीअ ते प्रार्थना करण वियो ऐं उहो सॼी राति परमेश्वर खां प्रार्थना कंदो रहियो। जॾहिं सुबुह थी त हुन पंहिंजे सभिनीनि चेलनि खे पाण वटि सॾु कयईं ऐं उन्हनि मां 12 ॼणनि खे चूंडे करे उन्हनि खे प्रेरित नालो ॾिनई। उन्हनि जा नाला इहे आहिनि: शमून, जंहिंजो नालो हुन पतरस रखियईं, ऐं पतरस जो भाउ अंद्रियास, याकूब ऐं यूहन्ना, फिलिपुस ऐं बरतुलेमे, मती ऐं थोमा, हल्फईअ जो पुटु याकूब ऐं शमून जेको जेलोतेस चवाइजंदो आहे, याकूब जो पुटु यहूदा ऐं यहूदा इस्करियोती जेको यीशुअ खे पकड़ाइण वारो ठहियो। सिख्या ॾियणु ऐं बीमारियुनि मां ठीकु करणु। जॾहिं यीशु प्रेरितनि सां गॾु पहाड़ीअ ते लही करे समतल ज़मीन ते बीठो त उते हिकु ॾाढी वॾी भीड़ अची गॾु थी। हिन भीड़ में हुन जा चेला ऐं ॿिया बि घणेई माण्हू हुआ। इहे माण्हू सॼे यहूदिया क्षेत्र, यरूशलेम शहर, सूर ऐं सैदा जे समुंड जे किनारे तां आया हुआ। इहे माण्हू यीशुअ जी ॿुधण जे लाइ ऐं पंहिंजी बीमारियुनि मां ठीकु थियण जे लाइ संदसि वटि आया हुआ। हुन दुष्ट आत्माउनि खां सतायल माण्हुनि खे बि ठीकु कयईं। सभई माण्हू यीशुअ खे छुअण जी कोशिश पिया कनि, छोकी उन मां सामर्थ्य निकिरी करे सभिनि खे ठीकु कंदी हुई। धन्य ऐं शोक वचन। यीशुअ पंहिंजे चेलनि जी तरफ़ ॾिसी करे चयईं, धन्य आहियो तव्हां जेके ग़रीब आहियो, छोकी परमेश्वर जो राज तव्हांजो आहे। धन्य आहियो तव्हां जेके हाणे बुख ते आहियो, पोइ तव्हांजो पेट भरियो वेंदो। धन्य आहियो तव्हां जेके हाणे रो था, पोइ तव्हां आनंद मनाईंदव। धन्य आहियो तव्हां जॾहिं माण्हूअ जे पुट जे करे तव्हां सां नफ़रत कई वञे, तव्हांखे कढियो वञे ऐं तव्हांजी बेइज़ती कई वञे ऐं तव्हांखे ख़राबु सम्झी करे ठुकरायो वञे, पर तव्हां उन ॾींहं ते आनंद सां टिपा ॾिजो, छोकी तव्हांजे लाइ स्वर्ग में वॾो इनाम आहे। यादि रखिजो, उन्हनि जे अबनि ॾाॾनि बि भविष्य वक्ताउनि सां गॾु ईअं ई कयो हुयो। पर हाय तव्हां ते जेके शाहूकार आहियो, छोकी तव्हां पंहिंजी शांती पाए वरितव। हाय तव्हां ते छोकी हाणे तव्हांजो पेट भरियल आहे, पोइ तव्हां बुख ते रहंदव। हाय तव्हां ते जेके हाणे आनंद था मनायो, पोइ तव्हां मातम कंदव ऐं रोईंदव। हाय तव्हां ते जॾहिं सभु माण्हू तव्हांजी साराह कनि, छोकी उन्हनि जे अबनि ॾाॾनि बि कूड़नि भविष्य वक्ताउनि सां गॾु ईअं ई कयो हुयो। दुश्मननि सां प्यारु कयो। पर मां तव्हांखे चवां थो, जेके मुंहिंजी ॿुधी रहिया आहियो, जेके तव्हां सां दुश्मनी था रखनि उन्हनि सां प्यारु कयो, ऐं जेके तव्हां सां वेर था रखनि उन्हनि जो भलो कयो। जेके तव्हांखे पिटिनि था उन्हनि खे तव्हां आसीस ॾियो।
जेके तव्हांजी बेइज़ती था कनि उन्हनि जे लाइ प्रार्थना कयो। जेको तव्हांजे हिक गिटे ते लाफ़ो हणे उन जी तरफ़ ॿियो बि फेरे छॾियो। ऐं जेकॾहिं कोई तव्हांजो कोट फुरे त उनखे पंहिंजी बुशेट ॾियण जे लाइ बि तयारु रहो। जेको तव्हां खां कुझु घुरे त उनखे ॾियो। ऐं अगरि कंहिं तव्हांजी कोई शइ फुरी हुजे त उन खां वापसि न घुरो। जीअं तव्हां चाहियो था कि माण्हू तव्हां सां कनि, तव्हां बि उन्हनि सां उहो ई कयो। अगरि तव्हां उन्हनि सां ई था प्यारु कयो जेके तव्हां सां था प्यारु कनि, त तव्हां कहिड़ो वॾो कमु था कयो, छोकी पापी बि पंहिंजे प्यारु करण वारनि सां ई प्यारु कंदा आहिनि। अगरि तव्हां उन्हनि सां ई था भलाई कयो जेके तव्हां सां था भलाई कनि, त तव्हां कहिड़ो वॾो कमु था कयो, छोकी पापी बि पंहिंजे भलाई करण वारनि सां ई भलाई कंदा आहिनि। अगरि तव्हां उन्हनि ई खे था ओधर ॾियो जंहिंखां तव्हां वापसि वठण जी उमेद था रखो, त तव्हां कहिड़ो वॾो कमु था कयो, छोकी पापी बि पापियुनि खां वापसि वठण जी उमेद सां ई ओधर ॾींदा आहिनि। पर तव्हां पंहिंजे दुश्मननि सां प्यारु कयो, उन्हनि सां भलाई कयो ऐं वापसि पाइण जी उमेद सां ओधर न ॾियो। तॾहिं तव्हांखे परमेश्वर जे तरफ़ां वॾो इनाम मिलंदो ऐं तव्हां परम प्रधान परमेश्वर जी संतान थींदव। छोकी परमेश्वर उन्हनि जे मथां बि दया थो करे जेके बेशुक्रा आहिनि ऐं बुराई था कनि। तव्हां दयालु ठहो जीअं तव्हांजो पिता परमेश्वर दयालु आहे। इल्ज़ाम न हणो। इल्ज़ाम न हणो त तव्हां ते बि परमेश्वर इल्ज़ाम न हणंदो। ॾोही न ठहरायो त तव्हांखे बि परमेश्वर ॾोही न ठहराईंदो। माफ़ कयो त तव्हांखे बि परमेश्वर माफ़ कंदो। ॾियो त तव्हांखे बि परमेश्वर ॾींदो। जीअं माण्हू दॿाए दॿाए ऐं हिलाए हिलाए काई शइ जेसिताईं बासण मां न हारिजे तेसिताईं भरींदा आहिनि, उअं ई तव्हांजी झोलीअ में विधो वेंदो। छोकी जंहिं माप सां तव्हां मापींदव उन ई माप सां तव्हांजे लाइ बि मापियो वेंदो। पोइ यीशुअ उन्हनि खे हिकु मिसाल ॾिनो कि छा हिकु अंधो ॿिए अंधे खे रस्तो ॾेखारे सघंदो आहे। जेकॾहिं उहे ईअं कंदा त ॿई वञी खॾे में किरंदा। कोई बि चेलो पंहिंजे गुरूअ खां वॾो न थींदो आहे। अगरि उहो उन खां सभु कुझु सिखी बि वठे त बि उहो पंहिंजे गुरूअ वांगुरु ई थींदो। तूं छो पंहिंजे भाउ जी अख में कख खे थो ॾिसीं जॾहिं तुंहिंजे पंहिंजी अख में पाटीअ जहिड़ी वॾी शइ पई आहे ऐं उहा तोखे नथी ॾिसण अचई। तूं कीअं पंहिंजे भाउ खे चई सघंदो आहीं, हे भाउ, अच मां तुंहिंजी अख मां कख खे कढां, जॾहिं तुंहिंजे पंहिंजी अख में पाटीअ जहिड़ी वॾी शइ पई आहे। हे पाखंडी, पहिरियों पंहिंजी अख मां पाटीअ जहिड़ी वॾी शइ खे कढ त तूं सुठी तरह ॾिसी करे पंहिंजे भाउ जी अख मां कख खे कढी सघंदई। जहिड़ो वणु तहिड़ो फल। कोई बि सुठो वणु ख़राबु फल न ॾींदो आहे ऐं न ई कोई ख़राबु वणु सुठो फल ॾींदो आहे। हर हिकु वणु पंहिंजे फल सां ई सुञाणियो वेंदो आहे। छोकी माण्हू कंडेदार जाणिनि मां अंजीर ऐं अंगूर न पटींदा आहिनि। सुठो माण्हू पंहिंजे दिलि जे सुठे खज़ाने मां सुठियूं ॻाल्हियूं कढंदो आहे ऐं जेको बुरो आहे उहो पंहिंजे दिलि जे बुरे खज़ाने मां बुरियूं ॻाल्हियूं कढंदो आहे। छोकी जेको उन जे दिलि में भरियल आहे उहो ई त उन जी ज़ुबान मां निकिरंदो आहे। होशियार ऐं मूर्ख। यीशुअ उन्हनि खे चयो, जॾहिं तव्हां मुंहिंजे चवण ते नथा हलो त मूंखे हे प्रभु छो था चओ। जेको बि मूं वटि अची करे मुंहिंजी ॻाल्हियूं ॿुधे थो ऐं उन्हनि जे मथां हले थो, मां तव्हांखे ॿुधायां थो कि उहो माण्हू कंहिं वांगुरु आहे। उहो उन माण्हूअ वांगुरु आहे जंहिं पंहिंजो घर ठाहिण वक़्तु ज़मीन खे गहरो खोटियो ऐं मज़बूत पत्थर जे मथां उन जो पायो विधईं। ऐं जॾहिं ॿोॾि आई ऐं छोलियूं उन घर सां टकरायूं त उन घर खे हिलाए न सघियूं, छोकी उन जो पायो मज़बूत हुयो। पर जेको बि मुंहिंजी ॻाल्हियूं ॿुधी करे उन्हनि जे मथां नथो हले, उहो उन माण्हूअ वांगुरु आहे जंहिं पंहिंजे घर जो पायो मिटीअ ते रखियो आहे। ऐं जॾहिं उन घर सां छोलियूं टकरायूं त उहो घर ओॾी महिल ई किरी पियो ऐं सत्यानाश थी वियो।